बांधी जे वज़ीर हुसैन मरी जे नाले सां मंसूब थियल स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल वज़ीर हुसैन मरी में उस्ताद मुक़रर न हुजण सबब रिटायर्ड उस्ताद वज़ीर हुसैन मरी ॿारनि खे पढ़ाइण लॻो। स्कूल में उस्ताद मुक़रर न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त वॾे अरसे खां स्कूल में उस्ताद मुक़रर न पियो कयो वञे, जे सबब ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻियल आहे। हुननि वधीक चयो त रिटायर्ड उस्ताद वज़ीर हुसैन मरी रज़ाकाराना तौर ॻोठ जे ॿारनि खे तालीम ॾेई रहियो आहे, जेको पिणु सुठो अमल आहे, पर तालीम खाते पारां स्कूल में उस्ताद मुक़रर न करण सबब ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हुननि तालीम खाते जे वज़ीर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त स्कूल में उस्ताद मुक़रर कयो वञे त जीअं ॿार तालीम जहिड़ी नेमत सां पंहिंजो मुस्तक़बिल रोशन करे सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।